दोस्तों वरी अॼु हाज़िर आहियूं नए टॉपिक सां। सिंधी जनरल कैटेगरी जे हवाले सां SPSC में जेका टेस्ट थियण वारी आहे त कुझु अहम टॉपिक आहिनि शख़्सियात जे बारे में। शेख अयाज़ आहे, मिसाल हुनजो असुलु नालो छा आहे? मुबारक अली शेख वलद ग़ुलाम हुसैन शेख। ॼमण जी तारीख़ कहिड़ी आहे? 2 मार्च 1923। वफ़ात जेका आहे 28 दिसंबर 1997। टोटल जेका ॼमार थी 74 साल। संदसि मज़ार किथे आहे? भिटशाह कराड़ में आहे। आतम कहाणी किथे न भञिबो थक मुसाफ़िर, आतम कहाणी आहे या ॿियो वरी सफ़ेद वहशी पुनल खां पोइ। इहे बि जेका आहिनि सो शेख अयाज़ जूं लिखियल आहिनि। का ककोरिया कापड़ी कंहिंजो लिखियल आहे? शेख अयाज़ जो। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। मटियारी ज़िले ॻोठ भैंपुर में ॼाओ 1102 हिजरी 1690। वालिद जो नालो हबीब शाह ऐं वफ़ात जेका आहे 1165 14 सफ़र 1752। 3 किताब संदसि पाण सां गॾु खणंदा हुआ। हिकिड़ो क़ुरान पाक, ॿियो मसनवी मौलाना रूमी ऐं शाह अब्दुल करीम बलड़ी वारे जो रिसालो। मियां सरफराज़ कलोड़ो संदसि जे सिंध जे हाकिम मियां ग़ुलाम शाह कलोड़ो जो फ़र्ज़ंद हुयो। संदसि जनम 1751 हैदराबाद में थियो। वफ़ात 1777 जेका आहे सो वफ़ात 1777 में थी। उहो सिंधी शाइरी में मदाह जो तख़लीकार आहे। संदसि जो मक़बरो हैदराबाद में आहे। इहे सिंधी जे हवाले सां अहम क्वेश्चन आहिनि। वरी इंशाअल्लाह तव्हां सां ॿिया बि अहम क्वेश्चन शेयर कबा। ऐं इन सां गॾोगॾु त सिंधी सब्जेक्ट जेको आहे त इन में काफ़ी शयूं जेके आहिनि पास्ट पेपर मां ॾिसी करे इंशाअल्लाह तव्हां सां शेयर कबियूं। जीअं पास्ट पेपर में SPSC जा जेके बि आया आहिनि उन हवाले सां इहो लाज़मी हूंदो आहे त हर टेस्ट जंहिं बि इदारे जी आहे त हुनजे पास्ट पेपर खे ॾिसंदा आहियूं जॾहिं त असांखे थोरो इहो नॉलेज बि थी वेंदी आहे ऐं थोरो ज़हन में ॻाल्हि बि अची वेंदी आहे त अहिड़े क़िस्म जा सवाल अची सघनि था। वरी इंशाअल्लाह मिलंदासीं कंहिं नई वीडियो सां।